जय झूलेलाल ऐं हरिओम। मां मोनिका गोकलदास नैरोबी मां तव्हां सभिनी जो अभिनंदन कयां थी। अॼु मां मल्हाए रही आहियां सिंधी खाधे दाल पकवान जो ॾींहुं। हा, दाल पकवान जो असांजो ख़ासि ॾींहुं थी वियो आहे 11 अप्रैल। त सिंधी सुठो स्वादिष्ट ऐं सुनहरी खाधो दाल पकवान जे ॾींहुं जूं सभिनी सिंधी भाउरनि भेनरुनि खे लख 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 वाधायूं। सिंधी खाधो खाओ ऐं ॿियनि खे बि खारायो। दाल पकवान खाई थको न को सिंधी, भले ॻाल्हाए ॿोली हिंदी या सिंधी। सुहिणी सिझल दाल चश्केदार, मथां मसाला चटपट चटकेदार। वाह वाह वाह। चटणी खटी ऐं मिठी, वरी बसर सां कर उनजो सींगार। पकान तरियल गोल गोल करारो, खाईंदो हर कोई सिंधी दिल वारो। खाईंदो हर कोई सिंधी दिल वारो। जंहिं न खाधो सिंधी खाधो, उन भला स्वाद खे छा सुञातो आहे की न।